नाज़िर नौशर फिरोज जे ॻोठ मिसर जी वाव में पुलिस चढ़ाई खिलाफ़ औरतुनि एहतजाज कयो। ॾिसो था महबूब कल्होड़ो जी ही रिपोर्ट। नाज़िम असीं ॻोठ मसर जी वाह में मौजूद आहियूं, जिते पुलिस जेका आहे हिते ॻोठ में घरनि में घिड़ी करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। अचो त हिते जेके एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे औरतुनि जे तरफ़ां, उन्हनि खां पुछूं त उन आख़िर छो पुलिस इन्हनि जे घर में घिड़ी। अद अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। असां त बेफ़िक्र थी सुता पियासीं। सुबुह फजर जो टाइम थियो, असीं निमाज़ ते उथियासीं, ॾिठोसीं त पुलिस एतिरी हुजे जो असांखे हैरत वठी वई। असां छोकिरनि लाइ अंदरि दर ॾियण वियासीं त पुलिस असांजे पोयां भॻी। असां बाथरूम में वियासीं, पुलिस उते बि आई ऐं असांजे ॻोठ जा मर्द जेके शान सां सुञातो आहे, शहबाज़ सुञातो आहे, साद सुञातो आहे, अरसलान सुञातो आहे, उहे ॿाहिरि बीठा ऐं शान नाले मर्द आहे, उहो मथे बाथरूम जे चढ़ियो आहे। उतां ज़बरदस्ती करे असांजे मौला बशका खे ज़बरदस्ती करे वठी विया ऐं ॿियूं जेके औरतूं शोर ते आयूं उन्हनि जी एॾी बेइज़ती कया। छतनि मां उन्हनि खे गिहलियाऊं, लठियूं बि हयाऊं, श्रोटा हयाऊं, मतिलबु एतिरी बेइज़ती असांजे पौड़नि खे धिका ॾेई किराए विया। आख़िर में पेतियूं ज़ोरीअ खोरायूं, हथ जेके टिपण हुया उन मां औरतुनि जी बेइज़ती करे उनखे कढियाऊं। इन खां वधीक कहिड़ी बेइज़ती थींदी। असां ही मसलो होबो थियो, होसीं होबे त उथियासीं जे उथियासीं तीअं गालिब इशफाक़ो ऐं इहो मुल्लो शहबाज़ो शान ऐं इहो इशफाक़ो साध अॻु में शुरू साध हो। छो असां मां जूं चूड़ियूं लाथां, छो असांजा कननि मां वाला लाथांसीं, छो असांजी मुंडियूं लाथां, छो असांजी पोतियूं मथां तो लाथी वञसि, छो असां सां माना नाजाइज़ी मुकूं हयां, ठोशा हयां, भित सां टकर हयां, ॾंडा असांखां। उन सां पुलिस शामिल आहे, सरकार उहा शामिल आहे। ॿ चूड़ियूं मुंहिंजूं लाथियूं अथनि, लीलम लाथा अथनि, ॿ मुंडियूं लाथियूं अथनि ऐं असांजी माना पेतनि में जो कोई ॾोकड़ा रखला अंदाज़ को ॻण लहा। ॿ 6 बजे आई आहे। सख़्त तशद असां सां कयो अथसि, असां सां तमामु घणो ज़ोर कयो अथसि। छाजे करे एतिरो ज़ुल्म थी वियो आहे? मुंहिंजो भाउ खे अगवा करे नशो प्यारे केदमी विहारे छॾियो अथसि। उहो बि असांखे हींअर असांखे मिलंदो जीअं ख़ालिद मुल्ले शहबाज़ असांजो भाउ अगवा करायो आहे ऐं अचे असांजे हथनि में इज़तुनि में बि हथ विधा अथनि पुलिस। छाजे करे? छो कानून इंसाफ़ नथो करे। पुलिस छा खणी वई? हर शइ खणी वई, जेको कुझु घर में हुयो उहो कुझु बचायो कोन्हे। सर 6 बजे जो टाइम हो, सभु को सुतो पियो हो, को निमाज़ लाइ उथल या छा ईअं अची बसि अचे कुल अंदरि हिन बिना वर्दियुनि खां सवाइ वर्दियुनि सां ईअं बसि हणा होश करणु ॾिना को ॿियो ट्राचियूं हयां अखियुनि में त ॾिसनि ॾिना। तमामु गहिल गिला होॾां ॿाहुनि मौछलिन जेको बि पातल माइन खे सॼो लाहे खयाऊं खणी ऐं ॾंडनि सां मुंहिंजा लकड़ हथनि में बंदूक पिया ॾेखार हणो था। मां जब पढ़ी आई आहियां, मूंखे बि धिका ॾेई उथी किराया हो ॿुधी तव्हां बि भॻियसि, पर मूंखे बि किराए छॾियो। मूंखे होश न करणु ॾिनो, मूंसां अहिड़ी चिटियूं तादियूं कयूं अथनि, अलाह क़ुर पुॼंदुनि यारीअ वारो। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कलोड़ो, मेहरान टीवी न्यूज़, नौशर फिरोज।